मरकज़ी जामिया मस्जिद शाहजहां ठट्टो। शाहजहां जे दौर की मस्जिद ठहियल आहे, तमामु सुहिणी हुई ऐं हींअर बि सुहिणी आहे, पर अञा कुझु कम जी ज़रूरत अथसि हिनखे। सौ कुबन वारी हीअ मस्जिद आहे। हीअ कुबा इन जी टेक्निकल हिकिड़ी वजह आहे जो इमाम साहब हुते बांग ॾींदो त पूरी मस्जिद में हुनजो आवाज़ु गूंजंदो हो। मस्जिद जे अहाते में पार्क ठहियल आहे, सुहिणो स्विमिंग पूल, इहो पंहिंजो फुआरा शुआरा लॻल आहिनि। हीअ आहे साम्हूं मस्जिद। आहे ख़ूबसूरत माशाअल्लाह, बाग बागीचा ठहियल अथसि। मस्जिद जो मेन गेट आहे इहो, पर हिते चवंदा कंहिंजी तुरबत आहे कारीगर जी, पोइ इहो एतिरामन दरवाज़ो ई बंदि करे छॾियो अथनि। हीअ क़बर आहे उन कारीगर जी जंहिं इहा मस्जिद जोड़ी हुई। हीअ दरवाज़ो सागवान जो आहे, उहो ई क़दीम हुन दौर जो। मिस्त्री कबर ये ठाई ना, नहीं कबर ये सॼी मसी ठाहे तयारु कई ना मसी ने पंहिंजी इजा कई त मसी जे अॻियां में रखी लाई बोल बंदि कराई। हीअ दरवाज़ो सागवान जो आहे, तमामु प्यारो दरवाज़ो आहे। काशी ये मस्जिद जो वज़ू खानो आहे ऐं मस्जिद तमामु प्यारी बहितरीनु मस्जिद ठहियल आहे। हवादार मस्जिद आहे। माशाअल्लाह। ही मस्जिद में ही जो पत्थर लॻल आहे, ही मुक़ामी पत्थर ठठे जो आहे। तमामु हवादार आहे माशाअल्लाह।
बहितरीनु काशी, सन्नियूं मुग़लनि जे दौर वारियूं उहे सिरूं। इनखे कुझु रेनोवेट बि करायो आहे कल्चर एंड टूरिज़म नवादरात सयाहत सक़ाफ़त खाते जे तरफ़ां। माशाअल्लाह हवादार मस्जिद आहे। तमाम बेहतर, ज़बरदस्त। सोहनी ठहियल आहे, प्यारी मस्जिद ठहियल आहे। काशी जो कम भी वही पुराणो थियल अथसि। पत्थर जो जेको कमु अथसि हिते, इन में कुल कलमा सभु लिखियल आहिनि। ही पत्थर आहे, तमामु प्यारी पॉलिश थियल आहे पत्थर जी। ही मरकज़ी गुंबद आहे मस्जिद जो, मरकज़ी गुंबद आहे ऐं हेॾा ही मुसल्लो वारो हिसो हिते आहे ऐं हेठि चइनी पासे हिते पथर लॻल आहिनि। तमामु बहितरीनु पथर आहियो।